अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे नाहियूं तारीख़ जे आईने में। लेखक ऐं मुहक़िक़ ग़ुलाम मुस्तफ़ा नाहियूं। छपाईंदड़ ॾाह पब्लिकेशन लाड़काणो। छापो पहिरियों अक्टूबर 2012 ईस्वी। क़िस्त चौथी। नाहियूं ज़ात समा दौर जे पछाड़ीअ खां कलोड़ा दौर ताईं। शहदाद फ़क़ीर वारे ॻोठ सां लाॻापियल अहवाल। जीअं मथे ज़िक्र थी चुको आहे त कलका जादूगराणी जे तकलीफ़ुनि करे जॾहिं नाहियुनि जो पहिरियों ॻोठु नाहियूं फिटणु लॻो त नाहियूं क़ौम जा माण्हू टिनि अहम हिसनि में विराइजी विया। हिकिड़ा सिधो संहूं समा घराणे जे तख़्तगाह समा नगर ठटे ॾांहुं हलिया विया। ॿिया टंडो जाम भरिसां दड़े वारो ॻोठु आबाद करे वेही रहिया। ऐं टे गिरोह जेको ॻोठु आबाद कयो उहो हाणोके टंडो जाम खेसाना मोरी ऐं भाऊपुर जे विच ते जीए शाह बादशाह जे दरगाह भरिसां शहदाद फ़क़ीर वारो ॻोठु हो। हिन ॻोठ में मौजूदा वक़्त जे ॻोठनि जहिड़ोक खानपुर कंडो नाहियूं रावल नाहियूं ऐं हाजी यार मोहम्मद नाहियूं जे माण्हुनि जा वॾा आबाद हुआ, जेके शाह इलियास जा अक़ीदतमंद हुआ ऐं खेसि ज़िले जो आम मुख़्तार सम्झंदा ऐं सॾींदा हुआ ऐं आहिनि। जीए शाह बादशाह जी दरगाह टंडो जाम खां 3 किलोमीटर परे उत्तर ओलह तरफ़ आहे। जेतोणीकि पूरी पक न पइजी सघी आहे त शाह इलियास सिंध जे कहिड़े हुकुमरान दौर में हिते आयो, पर जेकी रिवायतूं हलंदड़ आहिनि तन में कन जे चवण मूजिबि त 7 सन यानी सन 700 हिजरी खां 799 हिजरीअ ताईं, कन मुताबिक़ त 9 सन त कन मूजिबि 12 सन आहे। उन्हनि टिनी रिवायतुनि मां 9 सन वारी रिवायत लाइ काफ़ी पुख़्ता उञाण मिलनि था, जंहिं करे हिन बुज़ुर्ग खे समा दौर जे पछाड़ी ऐं अरगून दौर जे अॻियाड़ीअ वारे अरसे जो चई सघिजे थो। शाह इलियास सां मनसूब बेशुमार रिवायतुनि मां हिकु रिवायत मूजिबि त जंहिं हंधि हींअर संदन दरगाह आहे या उन जे आसपास वॻण ज़ात जे माण्हुनि जो पिणु हिकु वॾो ॻोठु मौजूदु हो, जंहिंजे भर मां दरिया बि वहंदड़ हो। वल्लाह आलम त कहिड़े सबब करे शाह साहिब वॻणनि खे उहो ॻोठु ख़ाली करण लाइ चयो, ऐं जॾहिं वॻणनि इनकार कयो त पाण खेनि उहो पारातो ॾेई रातो वाह हितां कढियो त ऐं वॻणनि जे हितां 100 कोह ताईं पहाड़ थो पटियां। ऐं तस्दीक आहे त अॼु ताईं चइनी ॾिसाउनि में उन हद ताईं वॻणनि जो को बि ॻोठु मौजूदु न आहे। हिकु ॿी रिवायत मूजिबि त हिकु शाम जो समा क़ौम जे कुझु माण्हुनि किथां सफ़र करे राति पवण सबबि अची ॿेड़ियुनि जा पग हिते खोलिया ऐं उते ई राति गुज़ारण जो फ़ैसिलो कयो। शायदि ई उहो ज़मानो हो जॾहिं समा घराणे जे आख़िरी हाकिम जाम फ़ैरोज़ अरगून घराणे जे मिर्ज़ा शाह हसन सां 2 जंगियूं लड़ियूं ऐं पंहिंजे क़ौम जा हज़ारा माण्हू शहीद कराया ऐं पाण कच्छ ॾांहुं भॼी वियो। तारीख़ सिंध 3-148। अहिड़ीअ तरह ठटे ऐं आसपास में रहंदड़ समाट क़ौम जा माण्हू समा नाहिया वग़ैरह हिकु भेरो ॿीहर ठटो ऐं आसपास छॾे कच्छ ऐं सिंध जे हेठिएं ऐं विचें इलाइक़े ॾांहुं पनाह लाइ भॼणु लॻा, या शायदि अञा बि उन खां घणो पोइ। बहरहाल रिवायत मूजिबि त जिते समन अची पड़ाव कयो उते ई भर में शाह साहिबु पंहिंजे आस्थाने में बाहि ॿारियो वेठो हो। उन करे समन मां को टांडो खणण लाइ बुज़ुर्ग वटि लंघी आयो। शाह इलियास साहिबु जन टांडो इन शर्त ते ॾियण लाइ तयारु थिया त अमीं हमेशह लाइ उते ई रहंदा। उन शख़्स अर्ज़ु कयो कि भला असीं वणजारा आहियूं ऐं जीअं त हिते असांजी का बि वाक़फ़ियत कान्हे, उन लाइ हिते हमेशह रहण खां कासिर आहियूं। उन जे जवाब ते शाह साहिबु टांडे ॾियण खां इनकार कयो ऐं समूह मोटी वियो। आख़िरकार समन पाण में सलाह कई त रहंदासीं पाण हूअं ई कोन, पर बुज़ुर्ग सां हाउकार करे फ़िलहाल टांडो खणिजे। अहिड़ीअ तरह उन सलाह तहत हिननि टांडो हासिलु कयो ऐं राति पेट में हलण जो इरादो कयो, पर ॿेड़ा हलिया ई कोन। जॾहिं त कन रिवायतुनि मूजिबि काफ़ी सफ़र कयऊं, पर सुबुह जो ॾिसनि त उते जो उते। उहा ॻाल्हि 3 ॾींहंनि ताईं जारी रही ऐं पोइ आख़िरकार समन जे हिन काफ़िले में मौजूदु हिकु औरत जा बि अलाह लोक दरवेश हुई, जेका बाद में शाह साहिब जी ख़िदमतगार बनी ऐं संदसि क़बर अॼु बि दरगाह अंदरि संदसि सेरांदीअ खां मौजूदु आहे। तंहिं समन खे सम्झायो ऐं इन तरह समा जीए शाह बादशाह वटि ई रही पिया। काफ़ी अरसे खां पोइ हिकु ॾींहुं समा शाह साहिब वटि अर्ज़ी थी आया त हिते असांखे ज़मीन ॾियारियो त जीअं असीं पंहिंजो गुज़र आसानीअ सां करे सघूं। जंहिं ते बुज़ुर्ग नाहियनि खे जेके आसपास जे ज़मीनुनि जा मालिक हुआ उन्हनि खे अधु ज़मीन ॾियण लाइ चयो, पर नाहियनि इनकार करे छॾियो।
चवनि था त उन नायनि में बि का औरत अला अलोक दरवेश हुई जंहिंजी क़बर जीए शाह जे क़ब्रस्तान जे बाज़ार में अॼु बि मौजूदु आहे। उन जे सम्झाइण ते नाया उन शर्त ते ज़मीन ॾियण लाइ तयारु थिया त बीठल फसल कन जे चवण मूजिबि ॼांबो ऐं कन मूजिबि ॿाझर के हिकिड़े पासां संभालणनि ऐं ॿिए पासां नाहियां। पोइ ॿई धुरियूं जिते अची रसंदियूं उते ॿनूं ॾेई ज़मीनूं खेनि ॾिनियूं वेंदियूं। बावजूदि जो नाहियां समन खां अक्सरियत में हुआ, पोइ बि समा नाहियनि जे तवक़ुआत खां वधीक फसल लुणी विया ऐं ज़मीन जे दंग जो ॿनूं नाहियनि जे ॻोठ जे बिल्कुलु भर में ॾिनो वियो। अहिड़ीअ तरह समा उते हमेशह लाइ ॻोठ ॿधी वेही रहिया जे अॼु बि मौजूदु आहिनि। पर बाद में नाहियनि उहो गवारा न कयो त को समा संदनि घरनि भरिसां ऐं दरनि साम्हूं ॿनियूं काहिनि। उन लाइ हिननि उहो आबाद ऐं पको ॻोठ हमेशह लाइ छॾे ॾिनो। जन मां हिकु वॾो तइदादु भर वारे आबाद दड़े वारे ॻोठ ॾांहुं हिजरत करे वियो ऐं बाक़ी जन जी वाबस्तगी मथे ज़िक्र कयल मौजूदा ॻोठनि सां आहे। मुख़्तलिफ़ गिरोहनि जी सूरत में मुख़्तलिफ़ पड मटाईंदे हाणोकियुनि जायुनि ते अची आबाद थिया। रिवायत में उहो बि शामिल आहे त शाह साहिब जे उन इहा ॻाल्हि मञण खां पोइ पाण नायनि तोड़े समन खे मुख़्तलिफ़ दुआऊं कयूं ऐं चयो त अगरि समन खे का ॾुखी पवे त मुंहिंजी सेरांदीअ खां दुआ घुरनि ऐं अगरि नायनि खे दुआ घुरणी हुजे त मुंहिंजे पेरांदीअ खां दुआ घुरनि। उन करे अॼु बि हिते इहा चवणी आम आहे त समन जी सेरांदी ऐं नायनि जी पेरांदी। जेतोणीकि उहो चवणु मुश्किल आहे त हीउ ॻोठु कहिड़े सन खां वठी कहिड़े सन ताईं आबाद रहियो, पर एतिरो अंदाज़ो ज़रूरु लॻाए सघिजे थो त हीउ ॻोठु मखदूम साहड़ पीर लंजार जे हयातीअ वारे अरसे में क़ाइमु ऐं दाइमु हो, जो नाहियूं क़ौम जा माण्हू पूरी सिंध बिलख़ुसूस शहदाद फ़क़ीर जे ॻोठ सां तालुक़ रखंदड़ पीर मुरीदीअ ॾांहुं राग़िब थियण खां पोइ को वक़्तु मखदूम साहड़ पीर लंजार वफ़ात 980 हिजरी जा मुरीद पिणु थी रहिया, जंहिंजा अवामिल ऐं असबाबत मालूम थी न सघिया आहिनि। पर हिन बुज़ुर्ग लाइ मशहूरु आहे त पाण नायनि जी मुरीद थियण बाद उहो फरमूदो या मुरीदीअ जो शर्त ॾायूं क़ौम ते रखियो हुयाऊं सभई नाया सहो न खाइनि, पर जेकॾहिं सहो कंहिं वटि क़ैद बि ॾिसनि त 5 पैसा ॾेई शायदि उन दौर में सहे जी क़ीमत या राइज सिके जी क़ीमत सहे खे छॾाइनि। उन फरमूदे जो पस मंज़र बि मालूम न थी सघियो आहे। दड़े वारे ॻोठ ऐं ॿियनि लाॻापियल ॻोठनि जो अहवालु। ॻोठ नायाहूं फिटण खां पोइ शहदाद फ़क़ीर वारे ॻोठ खां अलावा मौजूदा टंडो ॼाम भरिसां जेके नायनि जा राज आबाद हुआ, उन्हनि में रिवायत मूजिबि त नाया 4 पाण में भाइर हुआ। जन जो अहल औलाद हिक ॿिए खां थोरे थोरे फ़ासिले ते जुदा जुदा ॻोठ ॿधी ज़मीन जा वॾा टुकर आबाद कंदा ऐं माल पालींदा हुआ। उहे 4 भाइर होथी, पसायो, राहू ऐं राजो हुआ। अॼु बि तालुक़े हैदराबाद में टंडो जाम भरिसां ई उन्हनि 4 भाइरनि जे नालनि पोयां 4 अलॻि अलॻि ऐं हिक ॿिए सां लॻोलॻि धीअूं आहिनि, जेके हेठियुनि नालनि सां सॾजनि थियूं: होतकी, पसाकी, राहकी ऐं राजपारी। उन्हनि 4 ॻोठनि में जेको वॾो ॻोठु आबाद हो उहो दड़े वारो ॻोठु नाले सां मशहूरु हो, जेको या त मिटीअ जे कंहिं वॾे दड़े ते या दड़े जे कप में आबाद हो। हीउ ॻोठु पसायो जो हो, जंहिंजे इर्द गिर्द संदन जागीर हुई। मौजूदा वक़्तु ॻोठु अरबाब अहमद ख़ान वारनि नायनि जो वॾो अंगु पसायो जो औलाद आहिनि, जॾहिं त ॻोठु सॼण नायो जा नाया राजे जो औलाद आहिनि। अहिड़ीअ तरह होथी जो औलाद ॻोठु मोहम्मद इब्राहिम तालुक़े सिजावल वारा नाया आहिनि ऐं राहू जो औलाद पिणु ज़िले ठटे जे ई कंहिं ॻोठ जा नाया चया वञनि था। पसायो जे मरण बाद संदसि रियासत जो मालिक ठरियो खे बनायो वियो। संदन रिश्ते जी ॼाण न पइजी सघी आहे ऐं खेसि राज जी पग ॿधराए अरबाब जो लक़ब ॾिनो वियो। उन ॾींहंनि में संदन ॻोठ खां ॾखिण ओभर तरफ़ कुझु फ़ासिले ते सैयद अबड़ो संघार कहानी करामत जो साहिबु ऐं वॾो मालवंद माण्हू हो। संघार जो लक़ब पिणु उन ई पस मंज़र में आहे ऐं संदसि मज़ार तालुक़े हैदराबाद जे दे कुनर में मौजूदा ॻोठ हाजी दरिया ख़ान नायूं खां 1 किलोमीटर परे ओलह तरफ़ आहे। रिवायत मुताबिक़ त सैयद अबड़े संघार जो माल हमेशह अरबाब ठरीअ जी पोख भेले वेंदो ऐं अरबाब ठरीअ जी काफ़ी चवण जे बावजूदि पाण उन तरफ़ को ध्यानु न ॾियारियई। हिक भेरे
पोख भेरण ते अरबाब ठरीअ संदसि माल काहे ढक में ॾेई छॾियो। जंहिं बाद अरबाब ठरीअ जे भाणे जे अरबाब सताबे उहो माल काहे वञी सैयद अबड़े संघार हवाले कयो। जंहिं तां सैयद अबड़े संघार अरबाब ठरीअ खे पारातो ऐं अरबाब सताबे खे हेठियां रीति दुआ कई। ठरियो वञे ॿरियो, सताबे जो भाग वरियो। अहिड़ीअ तरह अरबाब ठरीअ जी बे औलाद मरी वञण बाद अरबाब सताबे खे राज जी पग पाराए रियासत जो मालिक बनायो वियो। अरबाब सताबे जे ॾींहंनि जी रिवायत आहे त जिते अॼु हैदराबाद जो नारा जेल मौजूदु आहे उते या उन जे आसपास नारेजा क़ौम जो हिकु वॾो ॻोठु मौजूदु हो। जितां खां वठी टंडो ॼाम जे इर्द गिर्द जिते चइनि नाहिनि भाइरनि जूं नंढियूं रियासतूं हुयूं ओसी ताईं चइनी तरफ़ नारेजनि जी सल्तनत हुई। मौजूदा तालके हैदराबाद में मथे ॾसियल चइनि देहनि सां गॾोगॾु देह नारेजाणी पिणु आहे, जंहिंमें सदन 4 मददगार क़ौमूं नाहिया समा ऐं 2 नामालूम समाट क़ौमूं चयूं वञनि थियूं। रिवायत मूजिबि त नारे जे सरदार उन्हनि चइनी क़ौमुनि जे माण्हुनि खे घुराए चयो त आउं अवां चइनी सां माइटी करणु घुरां थो, उन करे मूंखे ख़ुदि खे हिकु हिकु संग ॾियो। जीअं त नारे जो ताक़तवर हो उन करे को बि इनकार करे न सघियो। अहिड़ीअ तरह 2 क़ौमुनि मां नारे जो सरदार शादी करे वियो ऐं हाणे वारो पहिरीं नायनि जो ऐं तंहिंखां पोइ समय जो हो। जीअं त हिन संगाबंदीअ में राज़ी केर बि कोन हो, पर नारे जे सां साम्हूं थियण लाइ को बि तयारु कोन हो। पर जॾहिं वारो नायनि जो आयो त हिन समय खे साण करे सलाह मसलत कई, जंहिं हिन सां हर सहकार करण जी हामी भरी। उन्हनि ॾींहंनि में राजनि ताईं दावतूं पहुचाइण खां वठी भत भूत जो इंतज़ाम करण ऐं आयलनि जे आदरभाव खां वठी शुगल शादमाना करण ताईं मतिलबु त शादीअ जा सारा इंतज़ाम मंगणहार मुकमिल कंदो हो। उन लाइ राज जे मंगणहार खे पिणु एतमाद में वरितो वियो। अहिड़ीअ तरह नारे जे सरदार खे बेख़बर रखी तयशुदा तारीख़ मुताबिक़ शादीअ जा कुल इंतज़ाम मुकमिल थियण लॻा। वॾा वॾा लोढ़ा वेड़नि जी सूरत में अॻु जे रिवाज मूजिबि ऐं अॼु जे शामियाननि वांगुरु औरतुनि लाइ जुदा ऐं मर्दनि लाइ जुदा ॾियारिया विया ऐं लोढ़नि पुठियां वॾियूं खंदकूं खोटियूं वयूं। प्रोग्राम मूजिबि नारे जो ॼञ वठी आयो, औरतुनि खे अलॻि ऐं मर्दनि खे अलॻि विहारियो वियो। नायूं ऐं समा कुंवारेतनि जा निमाणा बणिजी वाड़े खां ॿाहिरि तलवारूं झले बीह रहिया। मंगणहार ॼञ जी ख़िदमत चाकरीअ में लॻी वियो ऐं चिल्म पाणीअ जो बंदोबस्तु थियण लॻो। रथ मूजिबि मंगणहार नाले माणिक फ़क़ीर चिल्म जे टांडे वारी टोपी मर्दनि वारे वेड़े में थेड़ खाइण जे बहाने खणी लोढ़े ते उछली, जंहिं करे हिकदमि बाहि भड़की उथी ऐं मर्दनि वारो सॼो राज बाहि में ॿरण लॻो। जेके वाड़े मां भॼी ॿाहिरि निकिता से खाईअ में किरिया ऐं उन्हनि खे उते ई मारियो वियो। इन तरह माणिक फ़क़ीर मंगणहार पंहिंजो सिर क़ुर्बान करे नायनि ऐं समय जूं इज़तूं बचायूं। उन माणिक फ़क़ीर जा पोयां अॼु बि तालके टंडे अलायार जे ॻोठ धिंगाणू बोज़ार में आबाद आहिनि ऐं पुश्त ब पुश्त हैदराबाद ज़िले जे तक़रीबन नायनि जा राज जा फ़क़ीर रहंदा पिया अचनि। नारे जो नायनि खां संग घुरण वारी रिवायत कन मुताबिक़ त अरबाब सताबे खां हुई ऐं कन मूजिबि त राहूअ ऐं होथी खां हुई, जेका मुस्तनद मञी वञे थी, जेके बाद में उन कहाणीअ जे अंजाम खां पोइ ख़ौफ़ सबबि पंहिंजे असलू कन पडनि ते रही न सघिया ऐं हितां खां कूच करे सिधा ठटे तरफ़ हलिया विया। अरबाब सताबे जी वफ़ात बाबति जॾहिं संदसि पुटु अरबाब मोहम्मद अली राज ऐं रियासत संभाली, उन ॾींहंनि सिंध मथां मदद ख़ान पठान जी यलगार हुई। लबे तारीख़ सिंध जे मुसनिफ़ मदद ख़ान जी काह जो दौरु 1194 हिजरी ब मुताबिक़ 1780 ईस्वीअ में लिखियो आहे। उन जे फुरलुट खां बचण लाइ दड़े वारो ॻोठु फिटी वियो, जन मां के हाणोकी खेसाना मोरी लॻे वसीअ वारे ॻोठ जेको मौजूदा वक़्तु रावल नाहियूं जो ॻोठु थो सॾिजे अची रहिया। के टंडो जाम खां ॾखिण तरफ़ 2 किलोमीटर परे हाणोके सॼण नाहियो ॻोठ में अची आबाद थिया। के लाड़ में ठटे सिजावल ऐं ॾंदे हलिया विया ऐं बाक़ी राज अरबाब मोहम्मद अलीअ जे अॻवाणीअ हेठि टंडो जाम खां तक़रीबन 2.5 किलोमीटर ॾखिण तरफ़ अची आबाद थियो। उन जे ॻोठ जो नालो अरबाब मोहम्मद अली सरजण में आयो। जंहिं जॻह ते हीउ ॻोठु आबाद थियो उते हिकु बड़ जो वॾो वण बि हो, उन करे हीउ ॻोठु बड़ जो ॻोठु नाले पिणु आम थियो, जेको बाद में गुज़िरियल सदीअ जे आख़िर खां ई अरबाब मोहम्मद अली बदिरां ॻोठु अरबाब अहमद ख़ान सरजण में आयो।
वॾे गुलसन ऐं ॿियनि पसगिरदाई वारनि ॻोठनि जे नायनि जो ठटे ज़िले में अचणु ऐं रिहाइश अख़्तियार करणु। ठटे ज़िले में मौजूदु नायनि जे कुझु ॻोठनि जहिड़ोकि ॻोठु वॾेरो गुल मोहम्मद, ॻोठु मोहम्मद इब्राहिम ऐं पसगिरदाई वारनि ॿियनि ॻोठनि जो दड़े वारे ॻोठ ऐं ॿियनि लाॻापियल ॻोठनि खां ठटे ॾांहुं कूच करण जो सबबु हिकु त नारे जे सरदार जो संग घुरणु ऐं ॿियो मदद ख़ान पठाण जी काह चई सघिजे थो। यादि रहे त ठटे शहर जा मौजूदा नाया कच्छ खां सिंध अचण ते समन सां गॾु पहिरीं हाणोके ठटे शहर पहुची चुका हुआ ऐं के वारी ॻोठ नायूं फिटण खां पोइ दर्जे ब दर्जे सां शामिल थींदा विया। जनमा के घर वक़्त ऐं हालतुनि पटांदड़ कूच करे वञी कराचीअ में मुस्तक़िल मुक़ीम थिया आहिनि। अहिड़ीअ तरह हाणोके तालुके टंडे मोहम्मद खान में आबाद नायनि जे ॻोठनि खे पिणु मथियनि ॻोठनि जे फिटण ऐं ॼाणायल सबबनि करे हिते कूच करे आयल सम्झणु घुरिजे। बहरहाल रिवायत मुताबिक़ त दड़े वारे लाॻापियल ॻोठनि फिटण खां पोइ सन 1784 ईस्वीअ में 3 भाइर कमाल, कंडो ऐं बख्शो हिकु भेण समेत हाणोके ग़ुलामुल्ला शहर खां तक़रीबन 8 किलोमीटर परे ॾखिण ओलह तरफ़ हाणोके केहकीअ में अची आबाद थिया। हिननि में कमाल वॾो दलेर ऐं नामी गिरामी धाड़ेल हो, जंहिंजो धाको परे परे ताईं मशहूरु हो। जिस्मानी तरह पाण हल्को ऐं ज़ाहिरी तरह निहायत सादो लॻंदो हो। मथे ते पुराणे पोतड़े जी बदल भिंडी संदसि ख़ासि निशानी हुई। वटनि गुज़र बसर करण लाइ का बि ज़रई ज़मीन कान हुई ऐं संदनि गुज़रान हिकु त माल पालण सां ऐं ॿियो कमाल जे धाड़नि ऐं फुरनि मां हथु कयल ज़र ते थींदो हो। उन्हनि ॾींहंनि में ऐं अॼु बि देमहर तपो घोड़ा बाड़ी में ॿुढाणी क़ौम जो हिकु वॾो ॻोठु आबाद हूंदो हो। ॻोठ जो वॾो चङो ख़ासो ज़बरो ज़मींदार ऐं मालदार हो। हिकु दफ़े जो ज़िक्र आहे त कमाल किथां मोटंदे शाम जे वक़्तु हुन जे ॻोठ भरिसां गुज़रियो त उन वक़्तु ॿुढाणे सरदार ॿियनि सां गॾु ॻोठ खां ॿाहिरि ओताग ते कचहरीअ में लुत्फ़ अंदोज़ हो। कमाल ते नज़र पवंदे ई संदसि सुञाणप मुतलिक़ हाज़रीन खां पुछियाईं। अक्सरत खेसि यकीन ॾियारियो त उहो धाड़ेल कमाल नाहियो आहे। पाण उन वक़्तु ई पंहिंजे ख़िदमतगारनि खे कमाल ते कुता छॾण जो हुकुम कयाईं। हुकुम जी बजा आवरी थी ऐं कुता कमाल खे वराए विया। जनमा जीअं तीअं फथड़ी सथड़ी जान छॾाए हू ॿुढाणे सरदार वटि पहुतो ऐं खेसि चयाईं, जेकॾहिं तोखे मूंखां शिकायत हुई त मूंखे सॾे चवीं आहे, पर तो मूं ते कुता छॾे सुठो न कयो आहे। जे मुड़ुसु हूंदुसि त तोखां उन जो पलव ज़रूरु कंदुसि। काफ़ी ॾींहं गुज़रण खां पोइ कमाल जे दिलि में ॿुढाणे सरदार खां पलांद वठण जो पको थियो ऐं पाण ओॾां रवानो थी वियो। ॿुढाणनि जे ॻोठ ख़ासि तौर ते सरदार जे घर खे कचो कोट आयल हो, जेको टपी संदसि घर अंदरि संदसि सुम्हण वारे कमरे में दाख़िल थियो। उन वक़्तु ॿुढाणे पंहिंजी घरवारीअ सां गॾु निंड में आरामी हो। रिवायत मुताबिक़ त ॿुढाणो सरदार हिकु दुंबो घेटो ॾाढे चाह सां पालियो हो, जंहिंजे सिंगनि ते सोननि खोपनि सां हिकु ताज हमेशह चढ़ियल रहंदो हो ऐं उहो घेटो ॿुढाणे जी ख्वाबगाह जे दर ते ॿधलु रहंदो हो। बहरहाल ॿुढाणे सरदार खे औरत सां गॾु सुतल हुअण जी सूरत में न त मारणु मुनासिबु सम्झियाईं ऐं न वरी खेसि जाॻाइण रवा सम्झाईं। हुन करे निशानी तौरु सरदार जी भित सां टंगियल तलवार मियाण मां कढी संदसि पासे खां ऐं घेटे जे मथे तां ताज लाहे संदसि सेरांदीअ खां रखी पाण घेटो खणी वापसि ॻोठ हलियो आयो। सुबुह जो सुजाॻ थियण ते ॿुढाणे सरदार हीअ वार्ता ॾिसी हैरान रहिजी वियो ऐं गुस्से में अची उन वक़्त जे हुक्मरान सिपाह पुलिस या फ़ौज वटि फ़रियादी थियो ऐं खेनि साण करे कमाल जे ॻोठ ते काहे आयो। कमाल पाण उन वक़्तु घर में ई मौजूदु हो। जंहिं पंहिंजे ॿिए भाउ खे चयो त महिमाननि खे घेटो कुही रधे पचाए मानी खाराए, पोइ आउं पाण अची साणनि मिलां थो। संदसि भाउ ईअं ई कयो। तंहिं बाद कमाल पाण बि आयो, जंहिंखे ॾिसी ख़ुदि सिपाह खे बि यकीन न आयो त हेॾो धाको ॼमाईंदड़ धाड़ेल कमाल हीउ ई थी सघे थो। बहरहाल कमाल अची पेश पियो ऐं अर्ज़ु कयाईं त कंहिं बि कारवाईअ करण खां पहिरीं संदसि ॻाल्हि ज़रूरु ॿुधी वञे। ॿुढाणे सरदार ऐं सिपाह जे अॻुवाण जी इजाज़त सां हिन पंहिंजो बयानु कुता छॾण वारी ॻाल्हि खां शुरू कयो ऐं पोइ सरदार जे न मारण जो सबबु ॿुधाईंदे चयो त हिन जीअं त न्याणी औरत खे सरदार सां गॾु सुतल ॾिठो, उन करे खेसि मारणु मुनासिबु न सम्झो।
ऐं उन ई न्याणीअ मुआबे खेसि छॾे हलियो आयो। उहा ॻाल्हि ॿुधी ॿुढाणे सरदार ॾाढो शर्मिंदो थियो ऐं न सिर्फ़ु कमाल खे मुआफ़ कयाईं पर ख़ुदि बि मुआफ़ी वठी साणसि पग मट यारी पिणु रखियाईं। जा अॼु ताईं ॿिन्हिनि जे पोयनि में पिणु ख़ुशी तोड़े ग़मीअ में हिक ॿिए वटि अहिल अयाल समेत अचण वञण सां क़ाइमु दाइमु आहे। इन वाक़िए खां को अरसो पोइ कमाल कंहिं तरफ़ धाड़े ते वियो जिते झलजी पियो ऐं भाॻियनि खेसि ख़ूब मारियो कुटियो। आख़िर में कमीस लहराए संदसि छातीअ ते बाहि में ततल कोॾर रखी वेई। उन अज़ाब खेसि झोरे विधो ऐं पाण दिलि जे जज़्बात तौरु उते हिकु शहरु चयाईं जेको हिन रीति आहे, साह अची त अचु, वञी त वञु, न त कान्हे काणे कमाल खे। उहो धाड़ो ऐं सज़ा कमाल जी ज़िंदगीअ जा आख़िरी ॾींहं साबित थिया कि थोरा ॾींहं पाण ॻोठ में माज़ूरनि जा रहियो ऐं धाड़े मां हथु कयल समूरी मिल्कियत भाइरनि जे हवाले करे खेनि चयाईं त हू ॿुढाणे सरदार वटि वञनि ऐं खेसि चवनि त हिन मां संदनि लाइ ज़मीन ख़रीद करे। जंहिं ते ॿुढाणे सरदार दोस्तीअ जो हक़ निभाईंदे हाणोकियुनि नुदहियुनि नायकी केहकी छछ साड़को इब्राहिम शाह ॼामाई ऐं ॿारोसरीअ में लॻभॻि 40,000 एकड़ ज़मीन ख़रीद करे संदनि हवाले कई। जा अॼु बि संदनि पोयनि में हिसनि ऐं पतियुनि तहत विराए बि पई अचे। बाद में नायनि माई फ़कीर अब्दुल्ला नायूं जा तालके मीरपुर साकरे में ग़ुलामुल्ला शहर जोड़ाईंदड़ ताजपुरी नवाब ग़ुलामुल्ला वफ़ात 1253 हिजरी ब मुताबिक़ 1838 ईस्वी सां जेको मीर करम अली ख़ान ऐं मीर मुराद अली ख़ान जे ॾींहंनि में थरपारकर जो गवर्नर हो तमामु सुठा दोस्तीअ जा लाॻापा रहिया ऐं खेसि ग़ुलामुल्ला में सुकूनत अख़्तियार करण वक़्तु हर तरह जी मदद कयाईं। संदसि ज़िक्र किताब कलाम नवाब वली मोहम्मद लिगारीअ में मुरतब डॉक्टर नबी बख्श बलोच साहब हीअं कयो आहे। हिकु रिवायत मूजिबि फ़कीर ग़ुलामुल्ला ग़ुलाम हैदर फ़कीर 13 हुयूं। अब्दुल्ला फ़कीर लिगारी ताजपुरी, फ़तेह फ़कीर ख़ान टालपुर, फ़कीर अब्दुल्ला नायूं ऐं लधो फ़कीर उर्फ़ लालो पाण में सोबती हुआ। शाह इनायत रिज़वी ऐं फ़कीर जेंदो नायूं बाबति हिकु रिवायत। शहदाद फ़कीरारो ॻोठु फिटण खां पोइ नायनि जो कुझु राज त दड़े ऐं पसगिरदाई वारनि ॻोठनि ॾांहुं हलियो वियो ऐं बाक़ी राज जो वॾो हिसो मौजूदा खेसाना मोरीअ खां हिकु ॾेढ फरलांग जे फ़ासिले ते उतर तरफ़ ॻोठ माकन नायूं आबाद करे वेही रहियो। उन ई ॻोठ में फ़कीर जेंदो नायूं नाले हिकु सुठो क़ादिर कलाम शाइर पिणु मौजूदु हो जेको मौक़े ऐं मुनासिबत सां फिलबदी शहर चवंदो हो। हिन ॻोठ खां 2-2.5 फरलांग परे खेसाना मोरीअ खां ॾखिण तरफ़ घोटाणो क़ौम जो पिणु हिकु ॻोठु आबाद हो जंहिंमें बि अहिड़ो ई हिकु घोटाणो शाइर रहंदो हो जंहिंजो नालो मालूम न थी सघियो आहे। ही ॿई ॻोठ पोइ मदद ख़ान पठान जी काह वारनि ॾींहंनि में फिटी विया पर खेसाना मोरी वटि जिते रोहिड़ी कैनाल अची ख़तमु थिए थो ऐं मुख़्तलिफ़ शाख़ुनि में विराइजी वञे थो उते ओलह ॾखिण वारी शाख अॼु बि घोटाणनि जे ॻोठ पुठियां घोटाणा माइनर थी सघिजे। उन साॻिए दौर में नसरपुर में मेवन शाह इनायत रिज़वी शाइरीअ जी दुनिया में हिकु वॾो नालो हो जेको पिणु फिलबदी शहर चवंदो हो ऐं हर ॻाल्हि ऐं कानी करामत पिणु शहर ज़रिए कंदो हो। जेतोणीकि शाह इनायत साहब जी ॼम या वफ़ात जी तारीख़ ऐं सन न मिली सघियो आहे पर सिर्फ़ु एतिरो मालूम थी सघियो आहे त पाण शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा हम असर शाइर हुआ जेको कलोड़ा दौर जो शाइर हो। उन करे हिन रिवायत खे बि मुग़लनि जे आख़िरी दौर या कलोड़नि जी शुरूआती दौर में शुमार करे सघिजे थो। हिकु भेरे मेवन शाह इनायत नसरपुरी मथियनि ॿिन्ही शाइरनि जो नालो ॿुधी साणनि शाइरीअ में तब आज़माई करण ख़ातिर वटनि महिमान थी आयो। पहिरियां ई पाण घोटाणे वटि वियो जेको निहायत मग़रूर हो। शाह इनायत खे शहर ॿुधाइण लाइ चयो पर घोटाणे चयो पहिरीं अवीं शहर ॿुधायो। जंहिं ते शाह इनायत घोटाणे खां पुछो त तूं केरु आहीं। घोटाणे फ़ख्र सां चयो आऊं ऐथ तारो आहियां। शाह इनायत कावड़ में अची वियो ऐं हेठियूं शहर चयाईं। उभरियो ऐथ तारो लकापुर मथां 70 गज़ समुंड में सोसी कढे साह घोटाणा अथई घाह पहिरीं सट पिड़ में। रिवायत मुताबिक़ त उहो शहर ॿुधण सां ई घोटाणो पिड़ीअ ते मरी वियो। उते घोटाणे जी माउ डोड़ी आई ऐं शाह इनायत खे चयाईं त तूं ईअं मुंहिंजे पुट खे कोन मारियां।
पर जीअं त सिर्फ़ु हिकु दफ़ो उनखे बिना मस जे खीरु पियारियो हुअमि, उन करे तूं हिन ते उहो वार करे सघियो आहीं। उनखां पोइ शाह इनायत फ़क़ीर जीअंदे नायूं ॾांहुं रुख़ कयो। जीअंदे खे घोटाणे बाबति अॻु ई ख़बर पइजी चुकी हुई ऐं पाण डिॼी घर में अनाज जी गुंदी अंदरि घिड़ी वियो, घिड़ी वेही रहियो। शाह इनायत खेसि एतमाद में वरितो ऐं खेसि अनाज जे गुंदीअ मां ॿाहिरि अची शेर पढ़ण लाइ चयो। जीअंदे चयो क़िबला पहिरीं अवीं शेर पढ़ो। पर शाह इनायत जे ज़ोर भरण ते फ़क़ीर जीअंदे रिॼंदे रिॼंदे निमाणाईअ मां ही शेर पढ़ियो। बनी सभु शाह जी, बनी सभु शाह जी, लाहियारो लुणे कहिड़ी कंदो रीस रास। शाह साहिबु ॾाढो ख़ुशि थियो ऐं दुआ तौर समूरनि नायनि लाइ ही बैत चयो। नाया सभु नवाज़ई करे भलायूं बाल, जंहिं लॻे अलाह वार न विंगो तन जो। इएं पोइ मेवन शाह इनायत मोकिलाए हलियो वियो। चवनि था त फ़क़ीर जीअंदे जो काफ़ी शेर या त हमअसर शाइरनि जे कलाम सां मिली पंहिंजी असलियत विञाए वेठो या वरी को मुनासिब लिखारी न मिलण करे अॼु ताईं महफ़ूज़ न रही सघियो। उन वाक़े खां पोइ नायनि जा पिणु केतिरा घराणा अॼु ताईं शाह इनायत जा मुरीद रहंदा पिया अचनि।